मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। रहमत तरफ़ ईअं वधो हिकु ॿिए खां। पोइ अलाह ताला फरमायो व जन्नतिन अर्ज़ुहा का अर्ज़िस समाई वल अर्ज़। तव्हांखे ख़बर आहे जंहिं जन्नत खे अलाह ताला मोमिननि जे लाइ तयारु कयो आहे, जंहिं जन्नत खे अलाह ताला मुसलमाननि जे लाइ तयारु कयो आहे, उहा जन्नत केतिरी आहे, उहा जन्नत आहे नेठि केतिरी। अलाह ताला फरमायो उहा जन्नत जी जेकी मोकर आहे, उन जन्नत जी जेकी मोकर आहे ज़मीन खां वठी करे आसमान ताईं उनजी सिर्फ़ु मोकर आहे। ज़मीन खां वठी करे सिर्फ़ु आसमान ताईं। अल्लाह जो कसम आहे, अल्लाह ताला असांखे लख साल उमिरि ॾे, अल्लाह ताला असांखे लख साल उमिरि ॾे ऐं असां इन तहक़ीक़ात में निकिरूं त ज़मीन खां वठी करे आसमान जो मुफ़ासिलो केतिरो बीहे थो, न करे सघंदासीं। दुनिया जे कंहिं इंसान खे इहो मालूम न आहे त ज़मीन ऐं आसमान जो विच में जेको मुफ़ासिलो आहे इहो केतिरो आहे, कंहिं इंसान खे मालूम न आहे। अलाह ताला फरमायो इहा शइ मां अलाह जे इल्म में आहे। जन्नत जंहिंखे असां बनायो आहे, जन्नत असां जंहिंखे बनायो आहे उनजी सिर्फ़ु अलाह ताला फरमायो हे जेकी मोकर आहे, हे मोकर आहे। इहा मोकर केतिरी आहे? अलाह ताला फरमायो ज़मीन खां वठी करे आसमान ताईं मोकर आहे। यादि रहे हमेशह मोकर ड्रेग खां घटि हूंदी आहे। मोकर ड्रेग खां हमेशह घटि हूंदी आहे। हे मुंहिंजी कमीस मूंखे पतल आहे, हिन जी ड्रेग तक़रीबन 45 इंच आहे, 45 इंच, ऐं हिन जी मोकर जेकी आहे 24 इंच आहे। त अधु ते अधु मुंहिंजी ड्रेग मथे आहे। त अलाह ताला फरमायो हे सिर्फ़ु नॉर्मल हिकिड़ो मिसाल तव्हां इंसान जे लाइ काफ़ी आहे। जन्नत जी जेकी मोकर असां बनाई आहे न उहा केतिरी, उहा ज़मीन आसमान जे मुफ़ासिले ताईं असां जन्नत जी मोकर बनाई आहे। हाणे तव्हां पाण सोची सम्झो त इन जी ड्रेग केतिरी हूंदी। जीअं काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो त अलाह ताला अदना खां अदना, नंढे खां नंढो जन्नती जॾहिं जन्नत में एंट्री कंदो, दाख़िल थींदो, अलाह ताला उनखे जन्नत ॾींदो, अलाह ताला उनखे जन्नत ॾींदो। पर केतिरी अलाह ताला उनखे जन्नत ॾींदो? अलाह ताला फरमाईंदो केतिरी तोखे जन्नत ॾियां। काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो केतिरी तोखे जन्नत ॾियां। त उहो इंसान दुनिया खे ई सिर्फ़ु ॾिठो हुअईं त दुनिया जे अंदरि प्रॉपर्टी जे अंदरि सिर्फ़ु 5000 जो बंगलो, 5000 फुट में बंगलो, 10,000 में बंगलो फुट में, जिरेब में बंगलो, 2 जिरेब में बंगलो, 10 जिरेब में बंगलो वॾे में वॾो। अञा अहिड़ो को दुनिया जे अंदरि वॾे में वॾो बंगलो हुजे 20 जिरेब में बंगलो, वधि में वधि एतिरो बंगलो। अलाह ताला पुछा कंदो केतिरो तोखे एराज़ी, तोखे केतिरी एराज़ी खपे जन्नत में रहण जे लाइ? पोइ अलाह ताला ख़ुदि ई फरमाईंदो दुनिया खां 10 हिसा मथे जन्नत तोखे ॾियां, दुनिया खां 10 हिसा तोखे मथे जन्नत ॾियां। उहो हैरान थींदो त सर दुनिया जे अंदरि सिर्फ़ु पाकिस्तान न आहे, दुनिया जे अंदरि पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड, साउथ अफ्रीका, सऊदी अरब, UK, UAE, कतर, फ्रांस, अञा घणा मुल्कनि मूंखे नाला ख़बर न आहिनि मूंखे नाला ख़बर। इन सभिनी मुल्कनि खे जोड़ियूं था हिकु दुनिया ठहे थी। अलाह ताला फरमाए इन दुनिया खां 10 हिसा मथे जन्नत तोखे खपे त साईं कंहिंखे न खपे। पोइ चवंदो या अल्लाह खपे मूंखे, या अल्लाह मूंखे खपे। हाणे इहा ॻाल्हि असां जेकॾहिं काउंट कयूं था त एतिरी जन्नत जेकी लोकल हिकिड़ो जन्नती हूंदो जेको हेठां खां हेठां दर्जे में हूंदो उनखे दुनिया खां 10 हिसा मथे जन्नत मिलंदी। अल्लाह जो कसम आहे इहा ॻाल्हि मुमकिन आहे, इहा ॻाल्हि मुमकिन आहे। असांजी हिन सरज़मीन खां जॾहिं ख़िला जे तरफ़ असांजी मशीन निकिरंदी आहे, जहाज़ निकिरंदो आहे जेको सैटेलाइट ते वञी करे मथे बीहंदो आहे ऐं दुनिया जा राब्ता कनेक्ट कराईंदो आहे। जॾहिं उहो जहाज़ निकिरंदो आहे हली करे एतिरे हद ताईं जहाज़ निकिरी वेंदो आहे जो हे असां वारी दुनिया कणिक जे दाणे जे बराबरि नज़र ईंदी आहे। कणिक जे दाणे जे जेतिरी हे दुनिया नज़र ईंदी आहे जॾहिं ख़िला में को जहाज़ निकिरी वञे ऐं उनजी फोटोज जेकी फ़ोटो आहे प्लेनेट अर्थ जी ऐं ज़मीन जी तरफ़ मोकिले, कणिक जे दाणे जेतिरी दुनिया नज़र ईंदी आहे। इन कणिक जे दाणे सां गॾोगॾु ॿिया प्लेनेट
अहिड़ा प्लेनेट जंहिंजे अंदरि तव्हां महसूसु ईअं कंदो त दुनिया इन जे अंदरि जेकॾहिं असां रखूं, जेका अलाह ताला जा ॿिया जेके प्लेनेट आहिनि, जेके सियारा आहिनि, उन जे अंदरि जेकॾहिं असां दुनिया खे रखूं, तव्हां ईअं सम्झंदव जीअं न पूरी दुनिया जे अंदरि कणिक जो दाणो काथे उछले छॾियो। हे नामुमकिन नाहे। अलाह ताला कंहिं बि हिकु बंदे खे, अदना खां अदना बंदे खे अलाह ताला एतिरी जन्नत ॾेई छॾे। अलाह वटि सर नाकामी न किलत न आहे। अलाह जा ख़ज़ाना तमामु वॾा वसीन। इन जे करे अलाह ताला फरमायो फ़फ़िरू इलल्लाह, मां अलाह ताला जी तरफ़ दौड़ लॻायो। ज़िकिर कयो ॿिए नंबर ते। ज़िकिर सां अलाह ताला जी क़ुर्ब खे जेको तव्हां हासिलु कंदव। सही बुख़ारी जे अंदरि लास्ट हदीस आहे। ऐं इमाम बुख़ारी जॾहिं पंहिंजो किताब मुकमल कयो न, त आख़िरी किताब में आख़िरी हदीस ज़िकिर जी फ़ज़ीलत में आंदई। ऐं उहा हदीस कहिड़ी आंदई? फ़रमाई कलिमतान हबीबतान इलर रहमान ख़फ़ीफ़तान अलल लिसान सक़ीलतान फ़िल मीज़ान सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। फ़रमायूं अल्लाह वटि ॿ कलमा अहिड़ा अथव, हे इंसानो, अल्लाह वटि ॿ कलमा अहिड़ा आहिनि जेके अल्लाह वटि वॾा महबूब आहिनि। अल्लाह उनखे तमामु घणो पसंदि कंदो आहे ऐं उहे ज़बान ते इंतिहाई आसान आहिनि। आसान जो मतिलबु इहो त माना हिकिड़े सेकंड जे अंदरि या 2 सेकंडनि जे अंदरि या 5 सेकंडनि जे अंदरि तव्हां पढ़ी वेंदव। पर उहे ज़बान ते आसान, फ़रमायूं मीज़ान जे अंदरि उनजो वज़न इंतिहाई घणो आहे। पोइ फ़रमायूं सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। हे 2 कलमा आहिनि बसि। केतिरो टाइम लॻो मां पढ़ां? सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो इहे 2 कलमा ज़बान ते इंतिहाई आसान ऐं मीज़ान जे अंदरि जॾहिं क़यामत जे ॾींहुं इहे रखिया वेंदा, पोइ इन जो वज़न ॾिसिजो। पोइ इन जो वज़न ॾिसिजो त अलाह ताला केतिरी तव्हांखे नेकी ॾिनी आहे। त असां जन्नत खे हासिलु करण जा रस्ता जेके आहिनि न, अलाह ताला आसान बनाए छॾिया आहिनि। आसान बनाए छॾिया आहिनि। हाणे असां उनखे उन आमाल खे वठूं। नेकी करणु आसान आहे। नेकी करणु आसान आहे। नेकी खे बचाइणु इंतिहाई मुश्किल आहे। नेकी करणु आसान। मां कलमो पढ़ियुमि न, सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। 2 कलमा नेकी आमाल जे अंदरि काउंट थी वई। हाणे हिनखे बचाइणु मुजीब रहमान जे लाइ इंतिहाई मुश्किल आहे। छाजे करे कॾहिं कॾहिं तव्हां सां मुलाक़ात थिए थी, कॾहिं कॾहिं कोई बंदो अगरि गिला कयईं, मां गिला ॿुधमि, मुंहिंजो अमल चट। मां कंहिंजी गिला कयमि, मुंहिंजो इहो ज़िकिर ख़तमु। मां निमाज़ पढ़ियमि, निमाज़ खां बाद में कंहिं बंदे मां सां ॻाल्हायो, माज़अल्लाह अल्लाह माफ़ु करे, गार ॾिनमि उनखे, अमल चट। इन जे करे नेकी करणु आसान आहे। नमाज़ पढ़णु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला पाबंद बनायो। नमाज़ बंदो पढ़े, रोज़ा रखी, हज कयईं, तमामु शयूं कयईं। हे नेकी आहे। इन नेकी खे करणु आसान लॻे थो, पर इनखे बचाइणु मुश्किल अथव। उनखे ई बचायो। त इंशाअल्लाह सभई कोशिशि कंदासीं। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।